जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत आहे। 2 अगस्त जो साधु वासवानी पुणे जे तत्वाधान में परम पूज्य संत दादा जशन वासवानी जी जो जन्म दिवस जा 101 साल पूरा थियण जे मिशन जी छत्तीसगढ़ इकाई बिलासपुर पारां ॾाढे धूमधाम ऐं ख़ुशीअ सां पूज्य सिंधी पंचायत भवन भक्त कंवरराम नगर बिलासपुर में मनायो वियो। शहर जे माण्हुनि ऐं ज़ाइफ़ुनि अची करे आनंद वरितो। कार्यक्रम जी शुरूआत संतनि अॻियां ॾियो ॿारे पुष्पांजलि ग्रंथ बोक साहिब सां गॾु महिला विंग पारां कई वई। प्रोजेक्टर ते गुरु उपदेश जी सीडी हलाई वई। कार्यक्रम प्रमुख डॉक्टर रमेश कलवानी ॿुधायूं कि दादा जशन वासवानी जन जो जन्म दिवस 2 अगस्त जो पूरे विश्व में क्षमा दिवस माना माफ़ीअ जे ॾींहं जे रूप में मनायो वेंदो आहे। गुरु उपदेश सां पोइ महाप्रसादम जी व्यवस्था पिण कई वई। कार्यक्रम जी अध्यक्षता पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे वर्तमान अध्यक्ष श्री किशोर केमनानी जी कयूं ऐं साण सम्मानीय वरिष्ठ जन श्री बंसीलाल जी पंजवानी, श्री प्रकाश ग्वालानी जी, श्री डीडी आहूजा जी, डॉक्टर हेमंत कलवानी जी, श्री गिडवानी जी साथ में हुया। महिला विंग पारां श्रीमती सपना कलवानी, श्रीमती चित्रा पंजवानी, श्रीमती सरिता, श्रीमती सोनिया, श्रीमती रुचि जो विशेष सहयोग रहियो। आभार वंदन संस्था प्रमुख श्री नानक पंजवानी पारां कयो वियो। भारतीय सिंधु सभा जी प्रदेश अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी जो भी विशेष सहयोग हुयो। अगर असांजी न्यूज़ तव्हांखे वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जो चैनल लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। धन्यवाद।